ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 45 अध्याय जे 5 भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर खे न ॾिसी माता यशोदा नंद बाबा खे बुरो भलो चवण लॻी ऐं उन खां पोइ श्री श्याम सुंदर ऐं बलदाऊ जी यादि में वेही विलाप करण लॻी। सभई चओ जय श्री कृष्णा। नंद बाबा माता यशोदा खे घणो ई सम्झायो, लेकिन हुन चयो त जेकॾहिं मां तोसां गॾु हुते हलां हा त पक ॼाण त आऊं कन्हैया खे ज़रूरु वठी अचां हा। लेकिन नंद बाबा पाण जाम उदास हुआ ऐं माता यशोदा स्वयं उन्हनि ते कावड़जी वेयूं। सभई ब्रिजवासी इन ॻाल्हि ते रुसवा थी विया त श्री श्याम सुंदर ऐं बलदेव जी वापसि वृंदावन में न आया। सभई चओ जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 45 अध्याय जो 6 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, जॾहिं ब्रिज गोपियनि कुब्जा जो हाल ॿुधो तॾहिं सभई ब्रिज बालाऊं पाण में गॾु थी हिक ॿिए खे चवण लॻियूं त ॾिसो, श्याम सुंदर टिनी लोकनि जो नाथ थी ऊचे ऐं नीचे ज़ात जो को बि वीचार न कयो, कुब्जा खे सुंदर रूप ॾेई पंहिंजी राणी कयो अथसि। ॿी चयो त कुब्जा श्याम सुंदर खे अहिड़ो वस कयो जो संदसि चवण खां सवाइ को बि कमु नथो करे। हाणे उहा हिन खे हेॾां कीअं अचणु ॾींदी? अक्रूर अची असांजे चित चोर खे कुब्जा जो नियापो चयो हूंदो, तंहिं करे त हू वञी मथुरा में रहियो आहे। हिकिड़ी गोपीअ ॿी खां पुछियो त तो कुब्जा ॾिठी आहे या न? हिन चयो, मां ॾेई विकिरण मथुरा में वेही हुयसि तॾहिं हिन खे ॾिठो हुअमि। हू मालण जी धीउ अहिड़ी कुबड़ी ऐं बदसूरत हुई जो खेसि ॾिसी सभई स्त्रियूं ऐं पुरुष खिलूं कंदा हुआ। श्याम सुंदर लॼ ऐं धर्म छॾे बानीअ खे पंहिंजी राणी बणायो आहे। उहा ॻाल्हि ॿुधी असांखे त शर्म थो अचे। ॿी चयो, हे सखी, तो इहा ॻाल्हि कान ॿुधी आहे त हींअर उहा कन्हैया जी स्त्री बणी आहे। ॿी चयो, हे सखी, उहे ॾींहुं नंदलाल खे विसरी विया जॾहिं राजा कंस जे डप खां भॼी ब्रिज में आयो हो ऐं ग्वाल वेस ठाहे हिते लिको हो ऐं घर घर लिकी मखण चोराए खाईंदो हो। ॿी गोपीअ चयो, जीअं कोयल जो आनू कांव पाले थो पर बच्चो पैदा थी पंहिंजे ज़ात वारनि में वञी गॾिजे, तीअं मोहन प्यारो नंद यशोदा ऐं असांजी ही हालति करे वासुदेव ऐं देवकीअ वटि हलियो वियो। हाणे हू राजा उग्रसेन वटि सिंघासन ते वेहे थो, तंहिं करे
हिन खे ब्रिजवासी ऐं मुरलीअ जे नाले वठण ऐं मोर पखियुनि ॾिसण खां शर्म थो अचे। ॿी चयो, हाणे तव्हां उन जी यादि छो थियूं करियो? पंहिंजे मन में वीचार करे ॾिसो त हू असांजो ज़ात भाई न आहे। अॻे हिते उन जा नाला गोपीनाथ, नंदलाल, कन्हैयो ऐं श्री कृष्ण हुआ। हींअर उते वासुदेव ऐं देवकी नंदन प्रगट थिया आहिनि। थोरनि ॾींहंनि लाइ उन ब्रिजवासियुनि सां प्रीत करे बरसाति ऐं बाहि लॻण खां सभिनी जी रखिया कई हुई। सभई चयो, जय श्री हरि। हे राजा परीक्षित, जीअं मछली पाणीअ खां सवाइ फतकंदी आहे, तीअं सभई ब्रिज बालाऊं राति ॾींहुं व्याकुल थी मोहन प्यारे जी चर्चा पाण में कंदियूं हुयूं। अॻियां ॾिसो त ॿी गोपीअ चवे थी, को आदमी मथुरा वञी मोहन प्यारे खे चए त सभु ब्रिज बालाऊं तुंहिंजे विछोड़े जे समुंड में ॿुॾनि पियूं। तूं जल्द पहुची उन्हनि खे उन अथाह जल खां ॿाहिरि कढ। तूं विंद्राबन में वरी मोटी अची रहो। तोखे गायनि चारण वास्ते को बि न चवंदो ऐं ॾुध मखण चोराइण जी बि मना कोन कंदो। ॿी चयो, हाणे मोहन प्यारे जो कहिड़ो कमु आहे जो राजा ई सुख छॾे हिते अची ग्वाल सॾाए ऐं हाथियुनि, घोड़नि ऐं सेखणे सवारियूं छॾे अची हिते गायूं चारे। वरी ॿी चयो त हे प्यारियूं, उहा मोहिणी मूरत मूं खां हिकु बि साअत नथी विसरे। हे सखी, श्याम सुंदर खां सवाइ मूं खे पंहिंजो घर ऐं शहर वीरान मालूम थो थिए ऐं बिंद्राबन जे कुंजनि ॾिसण सां रोअण थो अचे। हिते जा फल जिन अमृत जहिड़ो स्वादु ॾिनो थे, से हींअर ज़हर जिया मालूम थियनि था। जिन पखियुनि जी ॿोली ॿुधी मन प्रसन्न थिए थियो, तिन जो आवाज़ ॿुधी मन में तरारूं थियूं लॻनि। सभई चयो, जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 45 अध्याय जो 6 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम। राधे राधे।